वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां होस्ट ग़ज़ाला शेख। ख़बर शामिल कंदासीं। सकरंद खां रिपोर्टर राजकुमार वोडे जी रिपोर्ट मूजिब यूसी मजीद कीरियो। यूसी मारवीअ जे नंढनि आबादगारनि राजा इरशाद कीरियो, इमरान कीरियो, मोहम्मद सालेह अनड़ नज़र, मोहम्मद भीमण नज़र, अहमद लाखो ऐं ॿियनि पारां बारदानो न मिलण ख़िलाफ़ पास्को सेंटर जे मेन गेट अॻियां एहतिजाजी धरणो। उन मौक़े ते मथीं अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांखे 5 ॾींहं थियो आहे त असां मजीद कीरियो फूड गुदाम जे मेन गेट आॾूं परमन एहतिजाज करे रहिया आहियूं, पर असां वटि न को फूड डिपार्टमेंट जो अलंदार न वरी को इंतिज़ामिया मां लड़ी आयो। हिननि चयो त असां मजबूर थी करे अॼु पास्को सेंटर ते बि धरणो हयो वियो आहे। हिननि चयो त जेकॾहिं असांजो मुतालबो बारदाने जो नथा पूरो कनि त वरी सकरंद फूड गुदाम ते बि धरणो हणंदासीं।